नाज़रीन, अवामी न्यूज़ में खबरन जो सिलसिलो जारी है। इन वक्त असीं तव्हांखे इस्लाम कोट में खबर ॾींदा हलूं त इस्लाम कोट मेंगवाड़ पड़गड़ो पाड़े में ओचतो बाहि लॻण जे नतीजे में 4 घर सड़ी रख थी विया आहिनि। तेज़ हवाउनि सबबि पोरेतन जा 4 घर सड़ी रख थी विया आहिनि, जंहिंमें नगजी मल, मेवो, टिलू मल, झामन, हीणो मल, किरपाल, नू मल जा घर सड़ी रख थी विया आहिनि। तेज़ हवाउनि सबबि कखान घरन खे बाहि मिंटन में विकोड़े वरितो आहे, जंहिं जे नतीजे में 4 घरन में रखियल अल तल समेत ॿियो सामान सड़ी रख थी वियो आहे। मुतासिर खुले आसमान हेठि वेठल आहिनि। ओचतो बाहि वारे वाक़े जी इतला मिलण ते टाउन चेयरमैन कमलेश कुमार यकदम फायर ब्रिगेड गाॾी सां गॾु वाक़े वारी हंधि पहुची वियो, जंहिं सबबि वधीक घर सड़न खां फायर ब्रिगेड अमलो बचाए वरिता आहिनि। ओचतो बाहि लॻण जे नतीजे में माल लाइ जोड़ियल छना, लांडियूं ऐं रिहाइश लाइ जोड़ियल कखाऊं चौरा सड़ी खाक थी विया आहिनि। आख़िरी इतलाउनि ताईं को बि जानी नुक़सान न थियो आहे। मुतासिर खुले आसमान हेठि वेठल आहिनि ऐं मदद जी अपील करे रहिया आहिनि। वधीक ख़बरनि ऐं तफ़सील लाइ विज़िट कयो अवामी न्यूज़ फेसबुक पेज, यूट्यूब पेज ऐं अवामी न्यूज़ वेबसाइट।